कंहिं बि चयो आहे प्यारा ज़बरदस्त चयो आहे। सोच खे मटियो सितारा मटिजी वेंदा, नज़र खे मटियो नज़ारा मटिजी वेंदा। ॿेड़ियूं मटण जी का बि घुर्ज कान्हे प्यारा, बस दिशा खे मटियो किनारा पाणे ई मिली वेंदा। अॼु जी साखी, परिवर्तन जी शुरूआत पाण खां। अवी हिकु पथर खणो ऐं कुते खे हणो। अवां ॾिसंदासीं त कुतो भॼी वियो। हाणे वरी हिकु पथर खणी मधुमक्खी जे छते ते हणो। ॾिसो त पोइ कीअं मधुमक्खी चक पाए असांजो कहिड़ो हाल थी कनि। पथर बि उहो ई, असीं बि उहो ई, बस फ़र्क़ु एतिरो ई आहे त कुतो अकेलो हो ऐं मधुमक्खियूं सभु गॾु। साथ सिखण थो मिले अॼु साखी मां कि एकता में गॾ में वॾो बल आहे। अगरि असीं सभु हिकु न थियासीं न त न को असांजो इहो मुल्क, असांजो इहो प्यारो वतन, न असांजो समाज ऐं न असीं पाण बदिली सघंदासीं। अचो त सभु गॾिजी करे पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ खे वधायूं, पंहिंजे ॿाल गोपालनि खे हर हिकु कहाणी, हर हिकु रांदि, हर हिकु जानकारी सिंधी ॿोली में ॿुधायूं। असांजो हिकु ई सुपिनो, हिकु ई लक्ष्य, सिंधी असांजी ॿोली, मिठड़ी असांजी ॿोली, तंहिंखे असीं कीअं विसारियूं। सिंधी ॿोली खे हर घर ताईं, हर ॿार ताईं पहुचायूं। अचो त सभई गॾिजी करे, हिकु थी करे, हिकु शक्ति सां, हिकु ताक़त सां, हिकु सपने सां हिन ॿोली खे हर घर ताईं पहुचायूं। अव्हांजो पंहिंजो परिवार आहे इहो, जंहिंजो नालो आहे सितारा हिंद सिंजा। हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं ज़रूरु